हू मनसूबा बणाईंदड़ हो, होशियार हुयो, लीडर हुयो, पर सभ खां वधीक ही त हू जो थी वियो उहो थियण न चाहे पियो। हू हिकु मुसविर बणजण चाहे पियो, दुनिया खे पंहिंजे फनपारनि सां महसूस करणु चाहे पियो, लेकिन हिननि जे हथनि बंदूक खणी छॾी। हिकु ज़मानो हो हिन जे इंतकाम में सड़ी ख़तम थी वियो। तव्हांखे यकीन न ईंदो हूंदो, पर ही हिकु हक़ीक़त आहे त असां अॼु जंहिं दुनिया में रहूं था उहा हिन जे ख़ौफ़ जे पाछे खां इबरतनाक आहे। एटम बम खां वठी फ़ज़ाई हमलनि जी डिज़ाइन ताईं सभु उन जी लेबोरेटरी में डिज़ाइन थिया। हिटलर केरु हुयो ऐं अॼु जी दुनिया उन जे ख़ौफ़ खां इबरत में छो आहे? मां आहियां सालिम सिंधी, असांजो सिंधी चैनल आहे तारीख़ जा वर्क, उन जी सीरीज़ आहे हू केरु हुयो। उन में असां तव्हांखे इन्हीअ तारीख़ जे किरदार जी कहाणी ॿुधाईंदासीं। 28 सितंबर 1918 जो ॾींहुं आहे। पहिरीं जंग अज़ीम ख़तम थी वई आहे। पेरिस खां परे 128 किलोमीटर हिकु ॻोठु आहे मार्कोइन। हिते हिकु बर्तानी सिपाही जे निशाने ते हिकु जर्मन सिपाही आहे। बर्तानी सिपाही उनखे मारे बि सघे थो, छॾे बि सघे थो ऐं क़ैद बि करे सघे थो। जर्मन सिपाही असुल में टपाली आहे, पर उनखे मुकमिल यकीन आहे त हुनखे गोली लॻाई वेंदी। लेकिन ईअं थियो न। बर्तानी सिपाही दी हेनरी उनखे गैर असला ॾिसी बंदूक हेठि करे छॾी ऐं उनखे वञण जो इशारो करे छॾियो। बज़ाहिर त जंग अवल अज़ीम जे हज़ारनि वाक़ियनि मां ही हिकिड़ो तमामु मामूली वाक़ियो हो, पर हेनरी न ॼाणे पियो त उहो हिकु तारीख़ रक़म करे चुको आहे, त जंहिंखे उन छॾियो आहे उहो हिटलर आहे, एडोल्फ हिटलर, जंहिंजी शुरू कयल जंग अज़ीम 2 जे करे 5 करोड़ माण्हू अजल जो शिकार थिया। असांजे इन तारीख़ी किरदार बाबति मुकमल कहाणी किस्त 2 नंबर में असां शाया कंदासीं। ॾिसण न विसारींदा असांजो चैनल तारीख़ जा वर्क जी हिकु मिनी सीरीज़ हू केरु हुयो में हिटलर जी कहाणी।